सोनी हेॾे छेड़े मां हेॾे सुम्हियो पियो आहियां। अच्छा तो तुम यहाँ सोए हुए हो। ॾिसे नथी आराम सां मां पालक चुक आहियां, न खाईंदुमि त अल्लाह साईं नाराज़ थींदो। पालक खाओ या जहर खाओ उससे मुझे क्या। अल्लाह साईं चवंदो मुंहिंजी ॾिनल नेमतूं खे नथो खाए। अल्लाह की नेमतों की फिक्र है पर मुझी फिक्र न थी। अरे वरी मां तुंहिंजी फिक्र छा कयां? इसलिए कि मैं तुम्हारी होने वाली जाल हूँ। पोइ मां छा कयां? चंद्रा मैं तुम्हें बोल रही हूँ जाके कमाओ, तो जाके कमाओ ना। अच्छा हाँ हाणे मूंखे ख़बर थी आहे जो तोखे मुंहिंजी नौकरी जी फिक्र छो थी आहे। क्यों? इन लाइ जो तूं पंहिंजो वज़न मुंहिंजे मथे ते उछलणु चाहीं थी। बस शरफू साहब पंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो, जेसि ताईं सुठी नौकरी न मिलंदी ओसि ताईं शादी न कंदुसि। इसका मतलब कि तुम नौकरी नहीं करोगे। चयो मां न कंदुसि। वञ पंहिंजे घर वारनि खे चओ कि शरफुद्दीन जे लाइ हिकिड़ी वॾी नौकरी तलाश कनि, पोइ मां शादी कंदुसि। तुम नौकरी नहीं करोगे? न कंदुसि। मारे तो नौकरी न करनी। न कंदुसि। देखो मैं आखिरी बार पूछ रही हूँ, तुम नौकरी करोगे या नहीं? न कंदुसि। सॉरी यार मैंने प्यार में लगा दिया। प्यार सां मां भी तुसां ॿ गुना प्यार कंदो आहियां चरी, हाणे समझई? मैं इस लड़के का करूं क्या? मैं तो पागल से प्यार करके देखी।